मटियारी डिप्टी कमिश्नर मटियारी जी सदारत हेठि पहिरीं एग्रो लाइव स्टॉक ऐं हैंडीक्राफ्ट एक्सपो 2025 जे इंतज़ामनि बाबति अहम इजलास मुनक़द। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख जी सदारत हेठि पहिरियों एग्रो लाइव स्टॉक ऐं हैंडीक्राफ्ट एक्सपो 2025 जे इंतज़ामनि बाबति अहम इजलास डिप्टी कमिश्नर सेक्रेटरीट मटियारी में मुनक़द थियो। इजलास में मुख़्तलिफ़ खातनि जे आफ़ीसरनि, लाॻापियल इदारनि जे नुमाइंदनि ऐं हारियुनि समेत ॿियनि वास्तेदार माण्हुनि शिरकत कई। इजलास दौरान एक्सपो जे कामयाब इनक़ाद लाइ मुख़्तलिफ़ मामलनि जो जाइज़ो वरितो वियो, जिन में इंतज़ाम, शिरकत कंदड़नि लाइ सहूलतूं ऐं अवामी शमूलियत खे यक़ीनी बनाइण लाइ क़दम शामिल हुआ। इन मौक़े ते डिप्टी कमिश्नर मटियारी सभिनी लाॻापियल इदारनि खे हिदायत कई त हू पंहिंजनि तयारियुनि खे वधीक सिराइतो बनाइनि जीअं इवेंट खे भरपूर कामयाबी सां मुनक़द करे सघिजे। एक्सपो 25 ऐं 26 जनवरी 2025 ते मटियारी में मुनक़द कयो वेंदो, जंहिंजो मक़सदु ज़राअत, लाइव स्टॉक ऐं हैंडीक्राफ्ट्स जे शोबे में तरक़ी जा मौक़ा फ़राहम करणु आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।